अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद सभिनी के ऐं लिबास इश्क पहन कर कलंदरों की तरह लिबास इश्क पहनकर कलंदरों की तरह हम तेरी याद की दुनिया में रक्स करते हैं। तव्हां खे रक्स रूह में नीना फ़िदा वेलकम करे थी। ऐं रक्स रूह हमेशह तव्हांखे ख़बर आहे त बहितरीनु हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको सूफ़ीअ ते मबनी आहे, जेको फोक म्यूज़िक ते मबनी आहे। उन में असां कोशिशि कंदा आहियूं बहितरीनु कलाकार तव्हांजे साम्हूं आणियूं ऐं अहिड़ा कलाकार जेको तव्हांखे ॿुधी करे दिलि खे सुकून ऐं राहत मिलंदी आहे। हूअं बि चवंदा आहिनि त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। केतिरी ग़िज़ा आहे उहा तव्हां असांखे ॿुधाईंदा आहियो पंहिंजे मैसेजिस में। पंहिंजा जेके तव्हांजा ख़ूबसूरत आरा आहिनि उन्हनि सां असांखे ज़रूरु महसूसु कराईंदा कयो। ऐं असांखे जेके बि तव्हांजा सजेशन हूंदा कनि, कहिड़ा फ़नकार ॿुधणु था चाहियो, तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते वञी करे तव्हां हुन ते कमेंट्स करे सघो था। कहिड़ा फ़नकार था ॿुधणु चाहियो ऐं तव्हांखे आवाज़ूं कीअं थियूं लॻनि, मुंहिंजा कलाम कीअं था लॻनि, इहो ई ॿुधाईंदा कयो। सो महिरबानी तव्हां सभिनी जी। तव्हां एॾो ज़बरदस्त मोट ॾींदा आहियो, असांजे प्रोग्राम खे पसंदि था कयो। असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट हमेशह इहो हूंदो आहे त असां पंहिंजो हिकिड़ो सिंध जो बहितरीनु रागी कोई गुलकार फ़नकार तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहियूं ऐं उन्हनि जा उहे फ़न वारा जेके उन्हनि जा मशहूरु कलाम आहिनि उहे तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहिनि। सो अॼु बि जीअं प्रीवियस प्रोग्रामनि में बहितरीनु कलाकार घुराया हुआ ऐं घुराईंदा रहंदा आहियूं, ईअं ई अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु हिकिड़ो नालो आहे ऐं बहितरीनु ॻाईंदा आहिनि साईं। ऐं इन खां अलावा उन्हनि जो अंदाज़ बि तमामु बहितरीनु आहे। सो असांजे अॼु प्रोग्राम में आहे अदा अब्दुल्ला बलोच साहब। कहिड़ा हाल आहिनि अदा? ख़ुशि आहियो? हक़ मौजूदु आहे तव्हांखे बि। तव्हांखे हिन प्रोग्राम में वेलकम कयूं था। तव्हांखे हे सेकेंड टाइम आहे तव्हांजो माशाल्लाह असां सां गॾु। सो असां हूअं बि फ़नकार जेको मिलंदा रहंदा आहियूं, पर छा हूंदो आहे जो जॾहिं प्रोग्राम में ईंदो आहे त पोइ असां सुठी कचहरी करे सघंदा आहियूं। कचहरी जो बाक़ाइदा आगाज़ कयूं या पहिरियां म्यूज़िक खे अचूं? जी जी जीअं तव्हांजी सलाह। बिस्मिल्लाह करे म्यूज़िक खां था। जी हा बिल्कुलु। तेरा सेवन लावे मस्त सोना लाल कलंदर तेरा सावा दे लाल तेनू यार जिवे सोना लाल कलंदर तेरा सावा दे लाल तेनू यार जिवे सोना लाल कलंदर जिवे 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 लाल सोना मस्त कलंदर लाल जिवे 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 लाल सोना मस्त कलंदर लाल। देना बिच लिखिया कुरान नहीं मंगता नू खाली गालो तेरा ईमान नहीं। दुख देना बिच लिखिया कुरान नहीं मंगता नू खाली गालो तेरा ईमान नहीं। ते बोलो नाराज की सारी सारी कलंदर मार झूले झूले लाल कलंदर तेरा सावा दे नाल तेनू यार जिवे सोना लाल कलंदर तेरा सेवन आवे आवा मस्त सोना लाल कलंदर। आए लालण दर पे सवारी सबरो ईमान वाले जावेंगे न खाली। आए मुर्शिद आए लालण दर पे सवारी सबरो ईमान वाले जावेंगे न खाली। मेला लगा होदा पाई भी होंदे धमाल नारा लजपाल कलंदर तेरा सावा दे लाल तेनू यार जिवे सोना लाल कलंदर तेरा सेवन आवे मस्त सोना लाल कलंदर झूले लाल जिवे 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 सोना लाल ओ जिवे
माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ऐं कलंदर शहबाज़ जे धमाल सां असां जॾहिं बि प्रोग्राम जॾहिं बि असां स्टार्ट कयूं था, जीअं महफ़िलूं बि तव्हां कयो था, असां बि कंदा आहियूं, त कोशिशि कंदा आहियूं इन कलामनि खां स्टार्ट कयूं ऐं बहितरीन नाला आहिनि असांजे सिंध जे कहिड़े कहिड़े दरगाहुनि ते तव्हां ॻायो आहे अगरि पुछा था? जी मां काफ़ियुनि दरगाहुनि ते ॻायो आहे, ख़ासि तौर असांजे मेहड़ तालके में दरगाह आहे मुर्शिद सैदी मुसाणीअ जी। वाह वाह वाह। उते काफ़ी पंहिंजो वञण बि थींदो आहे। उन खां अलावा कलंदर लाल शहबाज़ जी नगरीअ में उते बि परफॉर्मेंस कई आहे उनजी। साईं सईदी मुसाणीअ जो असां ॿुधो उन्हनि जो कोई ख़ासि हिकिड़ी शइ जिते उते कोई ख़ारिश जो इलाजु वग़ैरह थींदो ईअं? हाँ जी, काफ़ी इलाज माना काफ़ी उतां जेके उतां जो पाणीअ में वॾी चवंदा आहिनि अक्सीर आहे, शफ़ा आहे। ऐं माण्हू अक़ीदतमंद जेके ईंदा आहिनि पंहिंजे दिलि सां ईंदा आहिनि ऐं रब साईं पूरी करण वारो आहे इंसान जी दुआ बहरहाल मुर्शिद साईं जी वॾी मुर्शिदनि जी त वरी ॻाल्हि ई बि आहे, छो जो हर कंहिंखे अलाह साईं पंहिंजे जेके उन्हनि जा औलिया वली आहिनि मालिक जा, उन्हनि खे हिकिड़ी ख़ासि इनायतूं कंदो आहे, ख़ासि माण्हू हूंदा आहिनि इहे, ऐं इन्हनि जो इहो नालो ईअं मशहूरु ईअं त न आहे न, उन्हनि में को ख़ासि ख़सलतूं आहिनि मालिक उन्हनि जे करे उन्हनि नालो कयो आहे, जेके मरण खां पोइ ऐं एतिरे अरसे गुज़रण खां पोइ बि उअं ई ताब आबो ताब सां चमकनि पिया, उअं ई उन्हनि जो नालो रहे पियो, ईअं उन्हनि जे दरगाहुनि तां फैज़याब माण्हू थींदा आहिनि। हिकिड़ी अक़ीदत आहे, इहे बि न चवां त दरगाहूं को असांजो पुॼाईंदियूं आहिनि, पर अक़ीदत आहे, तव्हां उन्हनि सां अक़ीदत रखंदा हो, चवंदा आहिनि न त बादशाह खां पहिरियां उन्हनि जे वज़ीरनि सां मिलणो पवंदो आहे, उन्हनि सां ठाहिणो पवंदो आहे। सो ही बि वज़ीर आहिनि, मालिक जा वज़ीर आहिनि, इहो वज़ीरनि खां पोइ तव्हांजी सिफ़ारिश अॻिते थींदी आहे। सो इहो फ़क़ीर आंदा क्या गुज़रान फ़क़ीर आंदा माशाल्लाह। फ़क़ीरीअ में वॾो मज़ो आहे साईं, वॾो मज़ो आहे बिल्कुलु फ़क़ीरी में। ऐं सूफ़ी अज़म ॻाइण सां मूंखे पाण खे सुकून बि मिलंदो आहे ऐं अदबी शाइरीअ सां मुंहिंजी पंहिंजी मोहबत आहे। बहरहाल अगरि का सुठी शइ माण्हू ॻाए थो त उनजे रूह खे बि राहत मिले थी। सो तमामु बहितरीनु हीअ जेकी धमाल मूं ॻाई हक़ीक़त पुछो त मूंखे ईअं पियो लॻे त मां उन नगरीअ में ई आहियां। हा, छो जो जेको असां ॻाईंदा आहियूं उहो बि असांजे दिलि जी अकासी हूंदी आहे, लफ़्ज़ जेके अकासी कंदा आहिनि असांजे अंदर जी, ऐं वरी उन में असां इंडल्ज थींदा आहियूं, उन में जॾहिं असां भरपूर मोट पंहिंजे पाण खे ॾींदा आहियूं न, उहो लफ़्ज़नि खे पाण में अंदरां ओरतींदा आहियूं, पोइ वरी उहो आवाज़ु निकिरंदो आहे, उहो उन में वॾी तासीर हूंदी आहे। सो ॻाइणु आसान बि न आहे, पर उन लफ़्ज़नि में तासीर अचणु बि ॾुखियो हूंदो आहे, उहो तव्हांखे अंदरां खां फील करिणो पवंदो। इहा ॻाल्हि सुठी आहे। शाइरीअ जी सिलेक्शन कीअं कंदा आहियो? जी शाइरी जी जेकी सिलेक्शन आहे हूअं त अॼुकल्ह एल्बम वग़ैरह मां कंदो आहियां ऐं उन में अॼुकल्ह जेके शाइर आहिनि जेके ॾींदा आहिनि, पहिरियां त उन्हनि जी मां शाइरी घुराईंदो आहियां ऐं ॾिसंदो आहियां उन्हनि में लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, पोइ उन हिसाब सां जेके लफ़्ज़ मुंहिंजे ऐं ख़ासि तौर धुनूं जेके आहिनि सो सिलेक्ट मां पाण ख़ुदि कंदो आहियां। सही सही। छो त मूंखे धुनूं वरी फास्ट जेके धुनूं आहिनि मूंखे घणो मज़ो ॾींदियूं आहिनि। हा, तव्हां वरी महफ़िल जा माण्हू आहियो। जी हा जी हा, उनजे करे जी हा तमामु ज़बरदस्त आहे। वरी इहो बि हूंदो आहे न त धुनूं त कंपोज़ कंदा आहियो या जेको हूंदियूं आहिनि धुनूं उन्हनि ते? त धुनूं कंपोज़िशन हाणे उहो त ॾुखियो कमु आहे, बाक़ी हूअं मसलन जेके बि धुनूं माना सुठियूं जेके लॻंदियूं आहिनि, जेके हलियल ॿुधल धुनूं बि, पर पुराणी कैटेगरी जूं धुनूं जेके आहिनि उनखे नवाण जे हिसाब सां पेश करणु एतिरो कंदा आहियूं। जी साईं, इहो बि हाणे हिकिड़ो हिते बि वादो करे वञो त हाणे इहे धुनुनि खे तव्हां जान छॾींदो ऐं नयूं धुनूं असांजे सिंध खे मुतारिफ़ कराईंदो, छो जो असांजे वटि वरी नई धुनुनि जी ॾाढी काल बि पइजी वियो आहे ऐं घणा धुनूं कनि नथा वेठा, नओं कमु न वेठो अचे न, त हाणे नओं कमु बि अचणु खपे। अब्दुल्ला साहिबु असांजे साम्हूं चए थो त हाणे नयूं धुनूं था कनि। इंशाल्लाह बिल्कुलु उहो बि कंदासीं इंशाल्लाह, पर छा आहे त वक़्त जे हिसाब सां फ़िलहालु हलणो आहे। बाक़ी इंशाल्लाह ताला उहे काफ़ी धुनूं मुंहिंजूं पंहिंजियूं बि आहिनि, काफ़ी मुंहिंजा पंहिंजा ट्रैक जेके आहिनि फ्रेश मां उस्ताद नज़ीर अहमद समी साहिब खां ठाराया हुआ। जी हा, काफ़ी अल्हम्दुलिल्लाह। इंशाल्लाह कॾहिं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। ज़रूरु ज़रूरु। हाणे छा था पेश कयो भला? जी हाणे बि तव्हांखे तमामु हिकिड़ो सूफ़ी अज़म जो गीत आहे तव्हांजे पेश नज़र कंदुसि। तव्हां सूफ़ीअ खां पहिरियां तव्हां मूंखे जीअं तव्हां भलो चयो माशाल्लाह, त मां चवां थी बलोची अगरि हिकिड़ो कलाम थींदो, छो मौसम माहौल ठहियो पियो आहे फास्ट सिंगिंग जो, सो उहो अगरि असांखे बलोची तव्हां खां फरमाइश कजे। अॼु माना तव्हांजी दिलि सां फरमाइश? मुंहिंजी दिलि सां फरमाइश। असांजो डायरेक्टर साहिबु आहे जेको सलीम जान, उहो बि बलोच आहे ऐं मां बि बलोच आहियां। हा, असां बि साईं बलोच आहियूं।
त लॻो हाणे अञा शुरू थियो आहे, तव्हां ख़तमु बि करे छॾियो। सुठो कलाम आहे ॾाढो। असांजो तमामु फोक बहितरीनु जेको आहे, आहे, जी हा। असांजो बलोची फोक ॾाढो ख़ूबसूरत, असांजो जेको सिंध जो फोक आहे उनजो बि कोई जवाबु ई न आहे। जी जी बिल्कुलु तमामु बहितरीनु। मज़ेदार असांजा जीअं फोक जा हू गुज़रिया आहिनि, एॾा बहितरीनु नाला, जंहिंमें ढोल फ़क़ीर हुयो, साईं अलण फ़क़ीर हुयो, इहे माना वॾा नाला आहिनि। ऐं उन्हनि जो वरी फोक में जॾहिं ॻाईंदा हुया, म्यूज़िक उन्हनि खे फॉलो कंदो। हाणे जे फ़नकार जेके आहिनि म्यूज़िक खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि खे म्यूज़िक फॉलो जी कंदो। हा बिल्कुलु हक़ीक़त। माना तव्हां सोचो उन्हनि खे सिखियल तिखियल बि न, पर ॻाईंदा हुआ त बाबा बसि उहो दास्तान गोई उन में थी वेंदी हुई, डुबी वेंदा हुआ। अगरि को अहिड़ो को कलाम थो थिए त कमाल जा फ़नकार। बहरहाल उहो अलस्थी जेको जीअं ॾात जी मिलियल हूंदी आहे, उहा ॾात मिलियल हूंदी साईं, उहो फ़नकार वरी अलाह साईं करे त अहिड़ा फ़नकार पैदा थियनि असांजी धरतीअ ते, जेके अहिड़ी तरीक़े जो माण्हुनि खे एॾो माना सादगीअ में मज़ार। सो तमामु बहितरीनु। हाणे हिते नंढड़ी हिकिड़ी साई पटियो। सो नंढड़ी साईअ जे लाइ असांखे इजाज़त, नंढड़ी साई खां पोइ तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था। ॾिसंदा रहो रक्सरू अनीना फिदा सां गॾु। जी वेलकम बैक। असां नंढड़ी हिकिड़ी साई खां पोइ तव्हांजे साम्हूं वरी पेश थिया आहियूं। हाणे हिते हिकिड़ो फॉर्मेट आहे साईं, नंढो हिकिड़ो सॉन्ग मां बि ॻाईंदी आहियां। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां त अची चुका आहियो, इजाज़त आहे तव्हांजी। ऐं तव्हां ॿिनि जेके असांजा माशाल्लाह बहितरीनु आहिनि असांजा वजदकार, आप लोग की इजाज़त से, और आप हमेशा बहुत अच्छा साथ देते हैं हमारा। सो बिस्मिल्लाह। चल
यू सो मच। माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू सो मच साईं इमामदीन फ़क़ीर साईं जो कलाम ऐं बहितरीनु सूफ़ी सतारी साहिबु ऐं उन्हनि जा जेके बि सूफ़ी कलाम आहिनि उहे सॼी सिंध में मशहूरु आहिनि, बल्कि सिंध न पूरी दुनिया में जेके बि सूफ़ी रंग ॻाइनि था सो इमामदीन रखण साहिबु वॾो नालो आहे। उन्हनि जी शाइरी, उन्हनि जी कंपोज़िशन माशाल्लाह तव्हां सभिनी जेको बि इन्हनि कमु कयो आहे उन्हनि ते हमेशह असांखे नाज़ ऐं फ़ख़्रु थियणु खपे। साईं तव्हांजी शाइरीअ जी चूंड केरु कंदो आहे? तव्हां इहो त ॿुधायो त पाण ई कंदा आहियो, पर कोई उस्ताद वग़ैरह? न, मुंहिंजो असांजो सिलेक्शन शाइर आहे, हमेशह उन्हनि जूं माना असां ते मोहबतूं इनायतूं रहियूं आहिनि। सैयद अख्तियार शाह, सही सही, हा, जेको रते दिरे जो रवासी आहे, उहे मुंहिंजी सिलेक्शन बि कंदा आहिनि। तमामु साईं जन पुराणा शाइर आहिनि, काफ़ी उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि असांजे मथां। भले शाइरीअ में बि मयार जीअं हे अॼुकल्ह जो तव्हां था चओ त दौर आहे त असां उहो साॻी कंपोज़िशन ते बि ॻाईंदा आहियूं, शाइरीअ में कुझु लफ़्ज़नि जी भला भेर घेर कजे? न न, लफ़्ज़नि जी त काफ़ी हूंदी आहे, हा न, लफ़्ज़नि जी मौज़ू उहे न हूंदा आहिनि, मौज़ू अलॻि अलॻि हूंदा आहिनि। सही, उहो छा वरी अॼुकल्ह घणो माज़रत सां त आशिकी घणी थी ॻाई वञे न, आशिकी माना दुनियावी, उहो उन सां असांजे माहौल खे कोई सुधार नथो मिले, अञा बि बिगाड़ थो मिले। न, छा आहे त हिकिड़ी सफ़ा अवर जेकी शाइरी आहे उहा त न ॻाइजे, बाक़ी विचोली कैटेगरी जी जेकी शाइरी आहे, अदबी जेकी शाइरी आहे उहा बहितर आहे ॻाइणु, उन सां रूह खे राहत मिलंदी आहे। सो त उहा बि हिकिड़ी सम्झाणी हूंदी आहे उन हिसाब सां। साईं उहो बि आहे न, हाणे मां वरी ॿी हिकिड़ी ॻाल्हि खोलियां, शाइर नाराज़ त थींदा, पर उहो नालो सिर्फ़ु ॾींदा आहिनि, शाइरी ॿिए कंहिंखां था कराइनि, इहो बि ॾाढो ग़लति। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके माना पैसा ॾेई करे नालो पंहिंजो विझराईंदा आहिनि, पर असांखे जेको आहे जेकी माना चवंदा आहिनि त जंहिंजी शादी हुनजो सेरो, जिथे माना वेंदा आहियूं जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उनजे हिसाब सां काफ़ी अल्हम्दुलिल्लाह असां वटि उहे शयूं बि आहिनि जेके असां अदबी जेके दोस्तनि सां पेश कंदा आहियूं। जीअं सूफ़ी प्रोग्राम आहे, चाहे त बसि जहिड़ो देश तहिड़ो वेस, उन हिसाब सां इन ॻाल्हि ते हिकिड़ी ब्रेक वठूं ऐं नंढी ब्रेक खां पोइ तव्हांजे साम्हूं पेश थियूं था। असांजो प्रोग्राम आहे रक्सेरू, अनीना फ़िदा सां गॾु ॾिसंदा रहो ऐं असां अचूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक, तव्हांखे वरी असां पंहिंजे हिन अङण ते ख़ुशामदी चऊं था। रक्सेरू तव्हांजो पसंदीदा प्रोग्राम आहे, असांखे ख़बर आहे ऐं तव्हां रक्सेरू जी तारीफ़ बि कंदा आहियो, असांखे बि इहा शइ ॾाढी वणंदी आहे तव्हांजी। सो कीप वॉचिंग अस ऑन एवरी थर्सडे में भी। सर आप लोग जो चले गए थे वो क्या वजह थी? हम आपको बहुत मिस कर रहे थे, आपको पता है? नहीं, जस्ट टाइमिंग का इशू था थोड़ा सा। जी, टाइमिंग का प्रॉब्लम हो रहा था क्योंकि हमारा थोड़ा क्लैश आ रहा था, क्योंकि आप लोग के प्रोग्राम मॉर्निंग में शुरू हुआ है और मॉर्निंग में हम दोनों की जरा जॉब वगैरह सही सही। पर तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो असांजे प्रोग्राम जो माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो अंदाज़ थींदो आहे, सो तव्हां हमेशह असां सां गॾु ई रहिजो। हाणे वादो रहियो, वादा रहा सनम। सो असांजा बहितरीनु कलाकार आहिनि विजय भाई ऐं अज़ीम, ऐं ॾाढा बहितरीनु वॼाइण वारा। ख़बर अथव जेको असांजा सिंधी अंग आहे उहो ॾाढो मुश्किल आहे, पर तमामु बहितरीनु तरीक़े सां विजय भाई हिनखे निभाईंदो आहे। सो माशाल्लाह तमामु कमाल जो हिननि जो कीबोर्ड ऐं एतिरनि स्टेजनि ते वॼाईंदा आहिनि। माना असांजे कलाकार जी अगरि ॻाल्हि कजे त सिंधियुनि खां अलावा जॾहिं असां कंहिं ॻाल्हि कयूं था ॿी कंहिं लैंग्वेज में, उनखे सिंधी अंग खे निभाइण जी ॻाल्हि, त तव्हां ॿिन्हिनि जो नालो हमेशह मुंहिंजे ज़बान ते हूंदो आहे। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस ऐं थैंक यू असां सां गॾु रहिजो। ऐं तव्हां माशाल्लाह तव्हांखे बि मज़ो अचे पियो असांजे? ज़बरदस्त माशाल्लाह, ऐं साईं वारनि जी वॾी महिनत आहे, तमामु बहितरीनु सुठा इंस्ट्रूमेंट आहिनि। मुश्किल आहे छो जो सिंधी अंग असांजो वॼाइण ई ॾुखियो आहे। जी हा, बरालनि खे शाबस हुजे, तमामु बहितरीनु सुठो कमु था कनि पिया, तमामु निभाइनि पिया। सो इहे असांजा फ़नकार ऐं कलाकार तव्हांजी जेके बि राय आहे उन्हनि जे लाइ वेठा हूंदा आहिनि। तव्हां जेतिरी सुठी उन्हनि खे मोट ॾींदो तेतिरो असांजा फ़नकार उन्हनि खे सुठो प्रोग्राम पेश कंदा तव्हांजे लाइ। असांजे प्रोग्रामनि जी जेकी जॾहिं तारीफ़ कंदा हो त असांजो कुझु पाउ खनि रत वधंदो आहे। तव्हांजी बि जॾहिं तव्हां फ़नकार थी वेंदा आहियो किथे, तव्हांखे प्रोग्रामनि में सॾींदा आहिनि त तव्हांजो जेको आहे सो उहो ख़ुशी मिलंदी आहे, मज़ो ईंदो आहे। साईं हिते प्रोग्राम जी पुॼाणी बि अचे थी आहे, त छा चवंदो प्रोग्राम जे बारे में? असां प्रोग्राम जे बारे में इहो चवंदासीं त मां तमामु निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं सलीम जान जो, जन मूंखे घुरायो, ऐं मां तव्हांजो बि तमामु शुक्रगुज़ार आहियां जन असांजी हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई तव्हां वधायो पिया असांजी। चाहे त फ़न त हिकिड़ी वसी आहे, हिनखे जेतिरो बि सिखे ओतिरो घटि आहे। सही ॻाल्हि आहे। बहरहाल मुंहिंजो इहो पैगाम आहे आख़िर में त जेके बि इंसान ज़ात जेकी बि आहे हिक ॿिए सां मोहबत कनि ऐं प्यारु कनि ऐं सुठे तरीक़े सां वक़्तु पंहिंजो तमामु प्यार सां गुज़ारनि ऐं नफ़रतूं ख़तमु कनि ऐं मोहबतूं क़ाइमु कनि। असांजे प्रोग्राम जे नाले बि कुझु ॿुधायो न, कीअं तव्हांखे लॻंदो आहे अहिड़ा प्रोग्राम थियनि सूफ़ियत ते थियनि या? जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो प्रोग्राम बहितरीनु आहे ऐं सूफ़ी अज़म जो प्रोग्राम आहे, ऐं हिन में जेको आहे तमामु सूफ़ी जेके आहिनि काफ़ी तव्हांजा मां ॾिठा आहिनि प्रोग्राम त सुठा
लेजेंड जेके फनकार आहिनि उहे बि हिते काफ़ी ईंदा आहिनि सही ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, जॾहिं बि तारीफ़ कजे एॾी घटि आहे। थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां असांखे मान बख्शो, तव्हांजे टाइम जी मेहरबानी, आप लोग की मेहरबानी, आप लोग हमारे प्रोग्राम में ऐसो नाज़रीन असांजो हिते प्रोग्राम ख़तमु थिए थो, पुॼाणी ते पहुचे थो, पर तव्हां सां इहो वादो आहे त हर दफ़े तव्हांखे बहितरीनु फनकार ॾींदासीं, बहितरीनु कलाकारनि सां गॾु उन्हनि जी सिलेक्शन बि बहितरीनु रखंदासीं। आख़िर में बसि हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो इहो ॿुधायो, तव्हांखे ॿुधाईंदासीं, कोनो सरप्राइज़ तव्हांखे ॾींदासीं, बसि तव्हांखे तमामु बहितरीनु ख़ूबसूरत गीत ॿुधायो। ओके, बिस्मिल्लाह। सो तव्हांजो जी हा, कलाम, बिस्मिल्लाह।
भले ओ भले 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 ओ भले 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 ओ भले 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 महवा सोना तू जो सुना सनड़ी गिची हमें सोनो हार मुझो यार भले भले ओ भले 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 ओ भले 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 ओ भले 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 ओ भले भले भले